नाज़रीन वाक़िया आगाह कंदासीं। जामशोरो खां पुलिस जामशोरो जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई कयूं आहिनि। 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात हथ करे वरिती आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि लॉकअप हवाले कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरो खां पुलिस जामशोरो जे मुख़्तलिफ़ हंधनि ते अहम कार्रवायूं कंदे 8 जवाबदारनि खे मंशियात समेत हथ करे वरितो आहे। जी नाज़रीन वाक़िया आगाह कयूं पिया। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त खेनि लॉकअप हवाले बि कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरो में पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते ही अहम कार्रवाई कई। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जामशोरो खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच लाइन ते मौजूदु आहे। रहीम बख्श, आगाह कजो अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि हिन कार्रवाइनि जे हवाले सां? जी बिल्कुल फौजिया SSP जामशोरो फरूक रज़ा मलिक जी ख़ासि हिदायतुनि ते जामशोरो पुलिस जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि में कार्रवायूं कयूं आहिनि। ऐं तव्हां ॿुधाईंदो हलां त पुलिस कार्रवाइनि में 8 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां ईरानी तेल ऐं मंशियात हथ कई वई आहे। जामशोरो पुलिस जी इतलाह ते कार्रवाई कंदे मज़दा ऐं ट्रक खे हिरासत में वठी छॾियो आहे। मज़दा ऐं ट्रक मां ईरानी तेल बि हथ कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई में 4 जवाबदार अब्दुल सत्तार खिलजी, आसिफ मोहम्मद इदरीस पठाण, अब्दुल नासिर पठाण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे झांगारा पुलिस कार्रवाई कंदे हाई ट्रांसमिशन लाइन जी बिजली जे पोल मां लो चोरीअ में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार इमदाद अली जमाली ख़िलाफ़ झांगारा थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु साइट कोटड़ी पुलिस छापो हणी मंशियात हथ करे वरिती आहे। ठीक है, कोटड़ी पुलिस छापो हणी मंशियात हथ करे वरिती आहे। रहीम बख्श बलोच जामशोरो खां असांखे अपडेट ॾेई रहियो हो। नाज़रीन खे इन बाबति आगाह करे आयासीं।